ज़ाल मुड़ुस जो रिश्तो हिकु मुक़दस रिश्तो आहे। हिन रिश्ते जी पंहिंजी धार अहमियत आहे। ज़ाल मुड़ुस खे हिक ॿिए सां मुहबत, एहतराम, एतमाद, वफ़ादारी ऐं सब्र सां वर्ताव करणु घुर्जे। इन जे उबतड़ जेकॾहिं ज़ाल मुड़ुस में कुझु ख़राब आदतूं पैदा थी वञनि त उहे संदन अज़दवा जी ज़िंदगीअ खे ख़राब करे सघनि थियूं। जेकॾहिं ज़ाल मुड़ुस मां को बि पंहिंजे जीवन साथीअ ते एतबार नथो करे या शक करे थो त ॿिन्ही विच में एतबार कमज़ोर थी वेंदो। ॿिन्ही विच में इतफ़ाक़ घटिजी वेंदो ऐं इख़्तिलाफ़ ऐं तकरार वधी वेंदा। शक करणु ऐं बेबुनियाद इल्ज़ाम हणणु हिकु बुरी आदत समझो वेंदो आहे। जेकॾहिं ज़ाल मुड़ुस मां को बि पंहिंजे जीवन साथी जे ॻाल्हाइण दौरान तोहीन करे या ग़लति अंदाज़ में खेसि सॾु करे त इन सां ॿिन्ही विच में एहतराम ख़तम थी वेंदो। ॿिन्ही विच में नफ़रत या दुश्मनी पैदा थी सघे थी। अहिड़ो रिश्तो मज़बूत न रहंदो। इन लाइ चयो वेंदो आहे त ज़ाल मुड़ुस खे हिक ॿिए सां सुहिणे इख़लाक़ सां पेश अचणु घुर्जे। जेकॾहिं ज़ाल मुड़ुस मां को पंहिंजे जीवन साथीअ सां ग़लति रवैयो रखे या उन जी ख़्वाहिश ऐं जज़्बनि खे नज़रअंदाज़ करे त ॿिन्ही विच में मुहबत घटिजी वेंदी। ॿई उदासीअ में ॿुॾी वेंदा ऐं राब्ता घटिजी वेंदा। तंहिंखां पोइ ॿिन्हीअ जो रिश्तो ख़ुशगवार न रहंदो। इन लाइ अहिड़े रवैये जी हिदायत कई वेंदी आहे जेको मुहज़िबाणो हुजे। जेकॾहिं ज़ाल मुड़ुस मां केर बि ॻाल्हि न मञे या एहतराम न करे त इन सां इख़्तिलाफ़ पैदा थींदा ऐं हम आहंगी घटिजी वेंदी। हू ॿई विरहाइजी वेंदा। इन लाइ हिक ॿिए जी इज़त ऐं फर्मा बरदारीअ जी हिदायत कई वेंदी आहे। जेकॾहिं ज़ाल मुड़ुस मां केर कंहिं बि मामले में बेवफ़ाई करे इन सां वफ़ादारी ख़तम थी वेंदी ऐं ॿिन्ही विच में साड़ पैदा थींदो। नफ़रत वधी वेंदी ऐं रिश्तो बर्बाद थी वेंदो। इन लाइ हिक ॿिए सां सदाकत ऐं अमानत सां पेश अचण जी हिदायत कई वेंदी आहे।